साइण मानी तैयार आ। शरोज खान अचे आई खान बहादुर त पोइ मानी लगाए वठजा। फिलहाल मूंखे बुख न आहे। जी साइण। ॿुध ज़ेबू, जी साइण। इहो चांड्रो की भला कीअं छोकिरी आ? चाल चलत ऐं तबियत जी कीअं आहे? साइण शहर मां पढ़ी आई आ। थोड़ी डिंगी ऐं नक चढ़ी ज़रूर आ, पर शरीफ माउ पीउ जी धी आ। ज़ेबू, तुंहिंजे ख्याल सां शहरोज खान सां हुनजो जोड़ मिलंदो या त किथे ॿिए हंधि हुनजो रिश्तो को ॻोल्हियूं? साइण असां मिसकीन माण्हू आहियूं। असां न कंहिंजे ॿिनि में न कंहिंजे टिनि में। मुंहिंजी एतिरी हैसियत काथे आ जो हवेलीअ जे मामलनि में वेही सलाह ॾियां। ठीकु आ, मां सम्झां थी तुंहिंजी हैसियत न आहे, पर राय ॾियण में छा थी पवंदो? साइण छोकिरी वॾे शहर में अकेले रही आ, सो बि वॾो अरसो। उन खां पोइ ॻोठ मोटी आई आ। ईअं न कंहिंसां दिलि जो वहिंवार थियल हुजेसि, पर अहिड़ियूं छोकिरियूं घर न आहिनि कंदियूं। साइण भला मां वञा? हा हा ठीकु आहे। मां नऊं हिते डूकीअ सां लॻो आहियां। मूंखे इहा ख़बर न आहे त तव्हां केरु आहियो ऐं किथां जा आहियो ऐं हिते कैद छो आहियो। ऐं हा, इहा ख़बर मूंखे ज़रूर पई आहे त तव्हां वॾा ख़तरनाक माण्हू रहिया आहियो। ख़तरनाक, ॾोहारी, चालाक, होशियार। पोइ मां सोचां थो त तव्हां सरदार जे वकड़ में आहियो त आहियो कीअं, पर ईअं बि न आहे। चवंदा आहिनि त सियाणो कां फासे न, जे फासे त बिटंगो। लोह हूंदा के तव्हांजा बि ॾोह पाप जेके तव्हांखे हिते लोड़ाइनि पिया। मां ॾिसां पियो, महसूस कयां पियो। तव्हांखे मुंहिंजूं ॻाल्हियूं तकलीफ़ूं पयूं पिया। तव्हां छूं कुरड़ियूं करे ॻाल्हियूं मूं ॾे निहारियो पिया, पर मां छा कयां? मां चाहींदे बि का तव्हांजी मदद नथो करे सघां। अजीब क़िस्मत फासायो आहे तव्हांखे बि मूंखे बि। न को क़िस्मत तव्हांजो साथ पई ॾे, न को मुंहिंजो साथ पई। छा कयां? मजबूर आहियां, बेवस। मूं ॿुधो आहे त हिन खूनी कोट में 70 माण्हू मरी चुका ऐं कंहिंजो बि हितां लाश ॿाहिरि बि न निकितो आहे। सभई हिते दफ़न आहे। इहा ॻाल्हि मूं ॾाॾे जे वातां ॿुधी आहे। कूड़ सच उहो थो ॾे। वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।